हसन अवां खे आगाह कंदासीं। बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी पंज हामियुनि सां गॾिजी चूंडुनि में बभाङे 3 अक्सरियत हासिल करे वरिती आहे। जॾहिं त BNP इताद 299 मां 209 सीटूं हासिल करण में कामयाब थी वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिबि ख़ालिदा ज़िया जे पुट वज़ारत उस्मा जो उम्मीदवार तारिक रहमान की क़यादत हेठि पार्टी 191 सीटूं खयूं आहिनि, जॾहिं त सनन इताद मजमूई तौर ते 209 सीटूं हासिल करे वरितियूं आहिनि। जमात इस्लामी 34 सीटूं हासिल करे ॿी वॾी जमात बणिजी वई आहे। इलेक्शन कमीशन 3 तकनि जा नतीजा मुअतल करे छॾिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त गैर सरकारी नतीजनि मूजिबि चूंडुनि में 7 औरत उम्मीदवार पिणु कामयाब थियूं आहिनि, जॾहिं त बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी जूं 6 औरत उम्मीदवार पंजनि तकनि मां कामयाब थियूं आहिनि। हिकु पर ॿीहर अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी पंज हामियुनि सां गॾिजी चूंडुनि में बभाङे 3 जी अक्सरियत हासिल करे वरिती आहे। BNP इताद 299 मां 209 सीटूं हासिल कयूं आहिनि। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिबि ख़ालिदा ज़िया जे पुट वज़ारत उस्मा जो उम्मीदवार तारिक रहमान की क़यादत हेठि पार्टी 191 सीटूं खयूं आहिनि, जॾहिं त सनन इताद मजमूई तौर ते 209 सीटूं हासिल कयूं आहिनि। जमात इस्लामी 34 सीटूं हासिल करे ॿी वॾी जमात बणिजी वई आहे। इलेक्शन कमीशन 3 तकनि जा नतीजा मुअतल कया आहिनि। गैर सरकारी नतीजनि मूजिबि चूंडुनि में 7 औरत उम्मीदवार पिणु कामयाब थियूं, जॾहिं त बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी जूं 6 औरत उम्मीदवार पंजनि तकनि मां कामयाब थियूं आहिनि।